असां वाक़िया कंदा हलूं त मुल्की मईशत जी इस्तेहकाम लाइ SIFC जी मदद सां मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। SIFC जे सहकार सां मादनियात जे एक्सप्लोरेशन लाइ मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। इनफाल ग्रुप तहत मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। मनसूबे तहत पाकिस्तान जो केमिकल ॿाहिरि मोकिलण में सालियानो $2.9 बिलियन बचत जो इम्कान आहे। अव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं त मुल्की मईशत जे इस्तेहकाम लाइ SIFC जी मदद सां मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। SIFC जे सहकार सां मादनियात जे एक्सप्लोरेशन लाइ मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। इनफाल ग्रुप तहत मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। मनसूबे तहत पाकिस्तान जो केमिकल ॿाहिरि मोकिलण में सालियानो $2.9 बिलियन बचत जो इम्कान आहे। अहम ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त मुल्की मईशत जे इस्तेहकाम लाइ SIFC जी मदद सां मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। SIFC जे सहकार सां मादनियात जी एक्सप्लोरेशन लाइ मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। इनफाल ग्रुप तहत मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। मनसूबे तहत पाकिस्तान जो केमिकल ॿाहिरि मोकिलण में सालियानो $2.9 बिलियन बचत जो इम्कान आहे। अहम ख़बर खां वाक़े आगाह करे रहिया आहियूं त मुल्की मईशत जे इस्तेहकाम लाइ SIFC जी मदद सां मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। SIFC जे सहकार सां मादनियाती एक्सप्लोरेशन लाइ मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। इनफाल ग्रुप तहत मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो। मनसूबे तहत पाकिस्तान जो केमिकल ॿाहिरि मोकिलण में सालियानो $2.9 बिलियन जो बचत जो इम्कान आहे। अव्हां खे मुल्की मईशत जे हवाले सां आगाह करे रहिया आहियूं त मुल्की मईशत जी इस्तेहकाम लाइ SIFC जी मदद सां मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो आहे। SIFC जे सहकार सां मादनियात जी एक्सप्लोरेशन लाइ मिनरल्स कॉम्प्लेक्स क़ाइमु कयो वियो।